सरकारी मुलाज़िम सोशल मीडिया जो इस्तेमालु करे न सघंदा। हुकूमत सरकारी मुलाज़िमनि जे व्हाट्सएप, फेसबुक समेति ॿिनि समाजी राब्तनि वारे वेबसाइटनि जे इस्तेमाल ते पाबंदी हणण बाबति ग़ौर शुरू करे छॾियो। हुकूमत सोशल मीडिया खे कंट्रोल करण जे हवाले सां मनसूबो जोड़े छॾियो। पहिरें मरहले में सरकारी मुलाज़िमनि जे ऑफ़िस में व्हाट्सएप इस्तेमालु करण ते पाबंदी लॻाइण जे हवाले सां ग़ौर शुरू कयो वियो आहे। MNA अली ख़ान जदुनि जे सदारत हेठि क़ौमी असेंबली पारां इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे हवाले सां क़ाइमु कयल कमेटी जे इजलास में IT बोर्ड जे इख़्तियारनि कमेटी खे ॿुधायो त सरकारी मुलाज़िम ऑफ़िस में व्हाट्सएप जो इस्तेमालु न करे सघंदा। जन त सरकारी मुलाज़िमनि लाइ व्हाट्सएप तिर्ज़ जी हिकु नई सर्विस आंदी वेंदी, जंहिंजो कंट्रोल हुकूमत वटि हूंदो, जंहिं जे ज़रिए सरकारी मुलाज़िम वीडियो पैगाम, वॉइस मैसेज समेति समूरा सरकारी काग़ज़ात मोकिले ऐं वसूल करे सघंदा। IT इख़्तियारनि इजलास में ॿुधायो त सोशल मीडिया ते ग़लति ख़बरुनि खे रोकण ऐं ख़बरुनि जे तस्दीक़ जो निज़ाम जोड़ण जे हवाले सां कमु करे रहिया आहियूं। जन ते इजलास में IT इख़्तियारनि पारां सोशल मीडिया ते ख़बरुनि जे तस्दीक़ लाइ अथॉरिटी क़ाइमु करण जी पिणु सलाह ॾिनी वई आहे। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, इस्लामाबाद।